अस्सलाम वालेकुम संगत। असां अॼु लाड़काणे में पहुची विया आहियूं, शहीदनि जो शहर लाड़काणो। अॼु असां शहीदनि जे शहर लाड़काणे में तव्हांखे हीउ मंज़र ॾेखारियूं पिया था। हिन महिल लाड़काणे शहर जा ख़ूबसूरत मंज़र, हीउ शहीदनि जो शहर तव्हां जंहिंमें ॾिसी सघो था। जमील सुमरे साहिबु एॾा तरक़ियाती कम कराया आहिनि। उनखां पोइ निसार खोड़ो साहिबु डेली पंहिंजे लाड़काणे खे चकर हणंदो आहे। हीउ ॾिसी सघो था लाड़काणे वारो, तव्हांजो लाड़काणो केॾो ख़ूबसूरत लॻो पियो आहे। अॼु रोडनि ते सिग्नल लॻी विया आहिनि। हीउ गड़ी ख़ुदा बख़्श रोड हलियो वियो आहे ऐं हिन पासे नओं तेरो रतो तेरो लाड़काणे जो रोड तव्हांखे ॾेखारियूं पिया। लाड़काणे वारो तव्हांजो लाड़काणो ॾिसो बाबा। अॼु हुजे ई नाणो त छॾ लाड़काणो, कमु ख़तमु थी वियो बाबा। हाणे हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। सो लाड़काणे वारो ॾिसो, तव्हांजो लाड़काणो तव्हांखे ॾेखारियूं पिया। शहीदनि जो शहर, गुज़िरियल 15 सालनि में तव्हांजा केॾा तरक़ियाती कम थिया आहिनि लाड़काणे जा। हीउ लाड़काणे मां तव्हांखे ॾेखारियूं पिया था लाइव मंज़र। हीउ गैर मुल्की महिमान बि आया आहिनि घुमण लाइ, ॾिसो था लाड़काणे में। हीउ गैर मुल्की महिमान बि आया आहिनि घुमण लाइ साईं लाड़काणे मां। ॾिसी सघो था केॾा ख़ूबसूरत मंज़र लाड़काणे शहर जा। हीउ लाड़काणे वारा तव्हांखे ॾेखारियूं पिया बाबा। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। अॻे चवंदा हुआसीं हुजे ई नाणो त छॾ लाड़काणो। सो बाबा लाड़काणो सफ़ा चमन लॻो पियो आहे। ही लाड़काणे शहर जा लाइव मंज़र पिया ॾिसूं। शहीदनि जे शहर लाड़काणे जा लाइव मंज़र था। अदा ॾिसो सखर वारो लाड़काणे जी तरक़ी, ॾिसो जकमाबाद वारो लाड़काणे जी तरक़ी। अदी फरियाल टालपुर साहिबा, सुहेल अनवर सियाल, निसार खोड़ो साहिबु एॾा तरक़ियाती कम कराया आहिनि। लाड़काणो सफ़ा चमन लॻो पियो आहे अॼु साईं। ही लाड़काणे में ॾिसो साईं, ही लाड़काणे में पीपल बसूं पियूं हलनि। सिंध वारो अवां चओ था पीपल्स पार्टी कुझु कोन कयो आहे। हीउ ॾिसो, ही जमील सुमरो साहिबु हिते पंहिंजी बसूं लॻायूं आहिनि। ही बसूं हलनि पियूं थियूं। ऐं ही लाड़काणे जो पार्क तव्हांखे ॾेखारियूं पिया, जेको शहीदनि जे शहर लाड़काणे जो पार्क आहे। ही अव्हांखे लाड़काणो पिया था घुमायूं। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो बाबा। हाणे इहो न चओ त हुजे नाणो छॾ लाड़काणो। साईं लाड़काणे जा ख़ूबसूरत मंज़र, ही साईं लाड़काणो तव्हांखे ॾेखारियूं पिया था। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो साईं। साईं अदी फरियाल टालपुर साहिबा सॼे सिंध जो बजट 200 अरब हिते लॻाया आहिनि। लाड़काणो सफ़ा चमन लॻो पियो आहे। लाड़काणे जा गटर ख़तमु थी विया, रोड रस्ता साफ़ थी विया। सुहेल अनवर सियाल साहिबु पाण ईंदो आहे, रोज़ाना चेकिंग कंदो आहे साईं। ॾिसंदो आहे त शहीदनि जो शहर लाड़काणो असांखां मुतमिन आहे या न। सो अबा ही हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। सो अबा ॾिसो लाड़काणो सिंध वासियो, जकमाबाद वारो, कंदकोट वारो, ऐं ॾिसो लाड़काणो शहीदनि जो शहर। हीउ ॾिसो ख़ूबसूरत बिल्डिंगूं। अॼु त हणो भेण, हाणे लॻे थो लाड़काणे बा वीज़ो वठी अचिणो पवंदो। मूंखे त लॻे थो हाणे लाड़काणे जेको बि ईंदो वीज़ो वठी ईंदो बाबा। वीज़े खां बग़ैर लाड़काणे जो कमु न थींदो। सो ही तव्हांखे लाड़काणे जा ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियूं पिया था। हीउ साईं शहीदनि जो शहर लाड़काणो। पोइ हिते अदा रस्तो आहे, पोइ हिते रस्तो आहे साईं। पोइ हिते रस्तो गड़ी ख़ुदा बख़्श वञे पियो शहीदनि जी मज़ार ते। हीउ ॾिसो साईं कबूतर घुराया आहिनि जापान मां। आसिफ ज़रदारी साहिबु जापान मां कबूतर घुराया आहिनि। बिलावल साहिबु चए थो असांजो लाड़काणो ॾिसो भाई, तमाम मुल्कों वाले देख लें भाई लाड़काना। बिलावल साहब कहते हैं कि हमने लाड़काने को पेरिस बनाया है। तो ये गैर मुल्की दोस्त भी लाड़काना घूमने आए हैं बाबा। ये गैर मुल्की दोस्त भी लाड़काना घूमने आए हैं। ये आपको लाड़काने के खूबसूरत मंजर दिखा रहे हैं बाबा। लाड़काना साईं हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। अॻे चवंदा हुजे ई नाणो छॾ लाड़काणो। साईं एतिरो कमु करायो आहे बिलावल साहिबु। असां जेको आहे भुटन साहिबनि जा कर्ज़दार आहियूं। असां बिलावल साहिब जा पीपी जा कर्ज़दार आहियूं। एतिरो तरक़ियाती कमु करायो आहे जो ॾिसो था। सो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया लाड़काणे जा ख़ूबसूरत मंज़र। मतां न सम्झो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी कोन्हे। अवी रुगो फेसबुक ते इहो चओ था पीपल्स पार्टी कुझु कोन कयो आहे। हीउ ॾिसो न बा केॾो तरक़ियाती कमु कयो आहे। हीउ लाड़काणे जूं बिल्डिंगूं ॾिसो, लाड़काणे जूं घिटियूं ॾिसो। हीउ लाड़काणे ते रोड ते महिमान आया आहिनि ॿियनि मुल्कनि जा घुमण लाइ। सो हाणे साईं लॻे थो लाड़काणे वारनि खे बि वीज़ा वठिणो पवंदो साईं। बराबरि लॻे ईअं थो लाड़काणे वारनि खे बि साईं वीज़ा वठिणो पवंदो। वीज़ा खां बग़ैर साईं लाड़काणो कोन घुमी सघंदा। सो संगत ही अथव लाड़काणो। हीउ साईं किचिरे जो दॿो साईं मुराद अली शाह पाण हथनि सां लॻायो वियो आहे हिते लाड़काणे जे लाहौरी मोला वटि। हीउ किचिरे जो दॿो साईं बिलावल साहिबु लॻायो वियो।
ऐं मुराद अली शाह साहब। ही साईं नओं दरो रस्तो वियो हलियो, हिन पासे साईं गढ़ी ख़ुदा बख़्श रस्तो वियो हलियो साईं। ही तव्हांखे गढ़ी ख़ुदा बख़्श रस्तो पिया ॾेखारियूं। सो ही तव्हांखे साईं अॼु तव्हां लाड़काणो घुमो, संगत लाड़काणो घुमो बाबा। ही ॾिसो साईं लाड़काणे में लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर ॾिसो था। ही तव्हांखे लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर पिया ॾेखारियूं। लाड़काणो साईं ॾाढो चमन लॻो पियो आहे सफ़ा साईं। सिग्नल ते साईं माण्हू ब्रेक हणी बीठा आहिनि। माण्हू चवनि था त जेको आहे हिते गाॾियूं रुकबियूं त पोइ वेंदियूं साईं। पीपल टैक्सियूं बि हलनि पियूं, पीपल टैक्सियूं बि हलनि पियूं साईं। पीपल टैक्सियूं बि हलनि पियूं लाड़काणे में साईं। मता न मञो लाड़काणे खे। ही साईं लाड़काणे शहर जा ख़ूबसूरत मंदर तव्हांखे ॾेखारियूं पिया था। वाह साईं वाह, लाड़काणे जा मंदर ई पंहिंजा आहिनि साईं अॼु त। ही साईं तव्हांखे लाड़काणो पिया था ॾेखारियूं ऐं लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर तव्हांखे पिया था ॾेखारियूं। त लाड़काणो जेको आहे अॼु वाकई लाड़काणो लॻो पियो आहे साईं। लाड़काणे में साईं ही बसूं बि हलनि पियूं। ही साईं लाड़काणे में बसूं घुमनि पियूं, जेके सॼो लाड़काणो घुमाइनि थियूं तव्हांखे। हाणे ही गढ़ी ख़ुदा बख़्श वेंदियूं साईं बसूं, गढ़ी ख़ुदा बख़्श बसूं वेंदियूं। इहे हिन बसुनि में तव्हां घुमी सघो था साईं। साईं रतो देरो पोइते छॾे आया आहियूं साईं, रतो देरो पोइते छॾे आया आहियूं। ही तव्हांखे लाड़काणो पिया था घुमायूं। लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर ॾिसो साईं। साईं रोड रस्ता गटर नालियूं सभु ख़तमु थी विया। सोयल अनवर सियाल पाण ईंदो आहे रोड जो, सुबुह जो माप वठंदो आहे, चेक कंदो आहे। साईं बिलावल साहब बि पाण ईंदो आहे, वीचारो ॾिसंदो आहे। शहीदनि जे शहर लाड़काणे जी एॾी मालिकी कंदो आहे। समूरा सिंध जा शहर भले ख़राब हुजनि पर बिलावल साहब चए थो लाड़काणो साफ़ सुथिरो हुजे। सो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया साईं। लाड़काणे में ख़ूबसूरत वण बि लॻी विया आहिनि। ही लाइटूं बि लॻी वियूं आहिनि। ही साईं साफ़ रोड। हाणे साईं लॻे थो लाड़काणे में बि माण्हुनि खे वीज़ो वठी अचिणो पवंदो साईं। सो अव्हांखे ख़ूबसूरत मंदर पिया था ॾेखारियूं लाड़काणे जा। इहो अथव साईं लाड़काणो। हुजे ई नाणो त साईं घुम लाड़काणो। सो हिन महिल तव्हांखे लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर पिया था ॾेखारियूं। ही साईं रोज़ बल्दिया सफ़ाई कंदी आहे। साईं जमील सुमरो साहब हिन घिटी मां जेको विज़िट कंदो आहे डेली। ऐं जमील सुमरो साहब जेको आहे डेली जेको आहे जेको कंदो आहे, चेक कंदो आहे। सो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया साईं लाड़काणे जो शहर। तमामु ख़ूबसूरत लाड़काणे जा मंज़र। असांखे सिंध जा दोस्त बि ॾिसनि पिया, समूरे सिंध मां, नवाबशाह मां, सखर मां, लाड़काणे मां, जकमाबाद मां। सो संगत ही तव्हांखे लाड़काणो में घुमायूं। रशम गली में पिया घुमूं लाड़काणे वारी। हिते ॾिसो था रोड साफ़ थी विया आहिनि साईं। सफ़ा वाह जा मंज़र आहिनि साईं। घुमो लाड़काणो साईं। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। सो साईं हाणे असां तव्हांखे पंहिंजो मुंहुं बि ॾेखारियूं न साईं। हा साईं असां पंहिंजो मुंहुं बि ॾेखारियूं। सो ही तव्हांखे साईं ॾेखारियूं पिया, पंहिंजो मुंहुं बि ॾेखारियूं पिया लाड़काणे शहर जा साईं ख़ूबसूरत मंज़र। ही ॾिसो साईं लाड़काणो। हुजे ई नाणो त साईं असां बि घुमूं वेठा साईं लाड़काणे में। सो अॼु तव्हांखे लाड़काणे जो दीदार पिया करायूं साईं। लाड़काणो ॾिसो, लाड़काणे जा तमामु प्यारा मंज़र आहिनि। हुजे ई नाणो त साईं घुम लाड़काणो साईं। लाड़काणे में सिग्नल लॻी विया आहिनि। हाणे रोडनि रस्तनि ते माण्हू ॾिसो न कीअं बीठा आहिनि। ब्रेक हयूं। सो दोस्तो ही तव्हांखे लाड़काणो घुमायूं वेठा। लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर। सिग्नल दोस्तो कटिजी विया पर असां वरी दोस्तनि सां राब्ते में अची विया आहियूं। असां चऊं था पंहिंजे दोस्तनि खे लाड़काणो शहर जा लाइव मंज़र ॾेखारियूं। सो ही वाला लाड़काणे जा मंज़र अथव। अॼु अव्हांखे लाड़काणो पिया था ॾेखारियूं। ऐं साईं हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। दोस्तो सिग्नल कटिजी विया, तव्हांखे ख़बर आहे नेटवर्क साॻियो पाकिस्तान वारो आहे। डीज़ल घटि आहे, पेट्रोल घटि हो, जेको आहे नेटवर्क घटिजी वियो। सो हाणे अव्हांखे वरी जेको आहे लाड़काणो पिया ॾेखारियूं। लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर। ही साईं अव्हांखे लाड़काणे जा ख़ूबसूरत मंदर पिया था ॾेखारियूं। लाड़काणे शहर जा साईं लाड़काणो ॾाढो ख़ूबसूरत लॻो पियो आहे साईं। ही तव्हांखे लाड़काणो पिया ॾेखारियूं साईं। रोड रस्ता चमन लॻा पिया आहिनि सफ़ा। लाड़काणो जेको आहे जापान लॻो पियो आहे साईं अॼु त। ही तव्हांखे लाड़काणे जा लाइव मंदर पिया था ॾेखारियूं।
सो दोस्त असांखे किथां किथां ॾिसनि पिया लाड़काणे जो लाइव प्रोग्राम। दोस्त बि पंहिंजो तारुफ़ कराइनि बाबा कहिड़े कहिड़े सिंध जे इलाइक़नि जा दोस्त असांखे लाइव ॾिसनि पिया था। साईं ही तव्हांखे ॾेखारियूं था लाड़काणो चमन लॻो पियो आहे सॼो। ही साईं लाड़काणे में ॾिसो था पोयां साईं पीपल्स पार्टी जी कार्नर मीटिंग आहे। जमील सुमरो साहब लाइटिंग कराए छॾी आहे घणी। सो असां जो संगत खे बि लाइव ॾेखारियूं। संगत सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि मां असांखे तारुफ़ बि कराए। सो असां लाड़काणो तव्हांखे लाइव पिया था ॾेखारियूं पंहिंजी कैमरा में। सो संगत इहे अथव लाड़काणे शहर जा लाइव मंज़रड़ा असांजी कैमरा में क़ैद। साईं तमामु सुहिणा मंज़रनि लाड़काणे में एॾा तरक़ियाती कम थिया आहिनि जो तव्हां ॾिसो त बिलावल साहब जेको आहे ही पाण जेको आहे ही सीटूं लॻारायूं आहिनि हिते वेहण लाइ गुल लॻा पिया आहिनि लाड़काणे में। साईं ॾिसो था ही लाड़काणे जा तव्हांखे लाइव मंज़र पिया था ॾेखारियूं। ऐं हाणे वरी अव्हांखे लाड़काणे शहर जा लाइव मंज़र ॾेखारींदासीं। हाणे साईं रोड क्रॉस करण लाइ बि हिते सिग्नल लॻी आहे न ऐं माण्हू साईं हिते सिग्नलनि ते रोड क्रॉस पिया कनि। तव्हांखे लाड़काणे जा ख़ूबसूरत मंज़र ॾेखारींदासीं। हीअ असांजो लाड़काणो तव्हांखे ॾेखारियूं पिया ख़ूबसूरत मंज़र लाड़काणे जा। हाणे लॻे थो साईं तव्हांखे बि सिंध वारनि खे लाड़काणे जो वीज़ा वठिणो पवंदो साईं। हीअ साईं सिग्नल खुली विया। हीअ साईं लाड़काणे शहर जा साफ़ सुथरा मंज़र। जमील सुमरो साहब साईं रोज़ लाड़काणे जो विज़िट कंदो आहे। सुहेल नज़र सियाल बि चए थो लाड़काणे खे साफ़ सुथरो रखो। ऐं अदी फरियाल टालपुर साहिबा बि रोज़ ईंदी आहे बाबा लाड़काणे जी पारत हुजे शहीदनि जो शहर आहे। सो शहीदनि जे शहर जी पारत हुजे। लाड़काणे जे बल्दिया खे पारत कयल आहे त बाबा असांखे वरी वोट वठणा आहिनि इलेक्शन में। सो अव्हांखे लाड़काणे जी ख़ुशूसी पारत हुजे। सो संगत पंहिंजो तारुफ़ कराईंदी वञे सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि खां दोस्त असांखे ॾिसनि पिया प्रोग्राम लाड़काणे जा लाइव मंज़र। अव्हां समूरनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। सो ही तव्हांखे लाड़काणे जा लाइव मंज़र पे ॾेखारिया असां। सो ही साईं लाड़काणे जा मंज़र अथव दोस्तो जेके तव्हांखे असां लाइव ॾेखारियूं पिया था। ही साईं लाड़काणो असां घुमूं पिया। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो साईं। सो असां तव्हांखे लाड़काणे जा तमामु ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियूं पिया। ही घंटियूं ॾिसो पिया साईं लाड़काणे जूं। साईं लाड़काणो लाहौरी मोला असां पोइ ते छॾे आया आहियूं ऐं रेशम गली क्रॉस करे आया आहियूं। हाणे असां साईं नए दरे जे पासे वेंदासीं। शहीदनि जे शहर वेंदासीं गढ़ी ख़ुदा बख़्श मज़ार ते वेंदासीं। सो ही तव्हांखे साईं लाइव मंज़र पिया था ॾेखारियूं लाड़काणे शहर जा साईं। अॼु साईं हुजे ई नाणो त घुम लाड़काणो साईं। बाक़ाइदा साईं लाड़काणो चमन लॻो पियो आहे। सो लाड़काणो साईं हुजे ई नाणो त घुम लाड़काणो साईं। ही लाड़काणे जा रोड रस्ता ॾिसो साईं केतिरा साफ़ थी विया आहिनि। इहे अव्हांखे ॾेखारियूं पिया। सो ही साईं लाड़काणे जा मंज़र आहिनि बाबा हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। ही साईं लाड़काणे में ॾिसो था दॿा अची विया आहिनि सफ़ाई वारा। जमील सुमरो साहब ॾाढा कम कराया आहिनि साईं। हिन घिटी में जमील साहब पाण ईंदो आहे सफ़ाई कराइण डेली। सो साईं ही लाड़काणे में साईं होटल खुली आहे न। हाणे साईं जदीद होटल खुली आहे लाड़काणे में बि। अव्हांखे जदीद होटल पिया ॾेखारियूं लाड़काणे जा। सो साईं हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। इहो ठही आहे लाड़काणो। ॾिसो अदा शिकारपुर वारा जेका बादारा अव्हां लाड़काणो ॾिसो लाड़काणो केॾो साफ़ सुथरो लॻो पियो आहे। इहे अव्हांखे लाड़काणो पिया था ॾेखारियूं। सो दोस्तनि जी वॾी महिरबानी दोस्तो इहे लाइव प्रोग्राम तव्हांखे ॾेखारियोसीं लाड़काणे जो। सो दोस्त बि पंहिंजो जेको आहे तारुफ़ कराईंदा वञनि सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि मां जेके दोस्त असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया लाड़काणे जो लाइव प्रोग्राम। सो दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं जेके असांखे साथ ॾियनि था सपोर्ट कनि था सिंध जे कुंड कुर्छ मां असांखे दोस्त ॿुधनि था ऐं ॾिसनि था। सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं कराची खां कश्मीर ताईं अव्हां पहिरीं प्यारनि जूं वॾियूं महिरबानियूं। सो दोस्तो इहो लाड़काणो। हाणे असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं ऐं पंहिंजी दुआनि में यादि रखिजो सिंध वासी हो जिथे बि हुजो अलाह जे अमान में हुजो। सो तव्हांखे लाड़काणे मां अलाह भाई।